अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। सऊदी अरब ऐं यूएई समेत नार वारनि मुल्कनि में ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे, जॾहिं त हाजी सगोरा शैतान खे पथरियूं हणण बाद सुन्नत इब्राहिमी अदा करे रहिया आहिनि। सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारतुनि समेत नार जे मुल्कनि में मुसलमान ख़ुदा जी राह में जानवरनि जी क़ुर्बानी करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं संदसि पुटु इस्माइल अलैहिस्सलाम जी रिवायत ते अमल करे रहिया आहिनि। बरतानिया में मुस्लिम बिरादरी विरहायल आहे। कुझु मुसलमान अॼु ऐं कुझु आचर ते ईद उल अज़हा मल्हाईंदा, जॾहिं त सॼी दुनिया वांगुरु पाकिस्तान में बि बोहरी बिरादरी अॼु ईद मल्हाए रही आहे। कराची जे इलाइक़े सदर में बोहरी मस्जिद में ईद उल अज़हा जी नमाज़ अदा कई वई। ईद नमाज़ दौरान मुल्की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। ईद नमाज़ खां पोइ बोहरी बिरादरी जे माण्हुनि हज़रत इब्राहिम जी सुन्नत अदा कई। ईद नमाज़ जे मौक़े ते बोहरी मस्जिद ॾांहुं वेंदड़ रस्ता सिक्योरिटी लाइ बंदि कया विया, जॾहिं त सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं रेंजर्स खे बि मुक़ररु कयो वियो।